भाई हे महा अवसर कुंभ जो आरंभ थियो आहे, महाकुंभ जो पावन पवित्र अवसर। अच्छा ख़बर तो कुंभ छो मनायो वेंदो आहे? चओ जय श्री कृष्ण। कुंभ चइबो आहे मटके खे, घड़े खे। तो याद कयो श्रीमद भागवत महापुराण जी कथा में प्रसंग ईंदो आहे, समुद्र मंथन थियो त धन्वंतरी भगवान अमृत जो कलश खणी प्रकट थिया। बोलो श्री धन्वंतरी भगवान की। मार झपट्टो दई त भजण लगा, वरी धर्म जी रक्षा करण जे लाइ हाणे भगवान टियों अवतार धारण कयो। पहिरियों कच्छप, ॿियो धन्वंतरी भगवान। पहिरियों कच्छप भगवान, ॿियो धन्वंतरी भगवान, टियों श्री मोहिनी भगवान की। वो अमृत जो वो घड़ो, वो कुंभ खणी करे भगवान मोहिनी रूप में धर्म जी रक्षा कई। पापिन खे न पियारे करे देवताउनि खे पियारियो, जो अॼु टई लोक हली रहिया आहिनि। उहो जेको अमृत हुयो सात संगत जी, टिन जगहनि ते उन जो थोरो सो छिड़काव थियो, किरी पियो अमृत टिन जगहनि ते। हिकिड़ो किरियो हरिद्वार में, चओ हर हर गंगे। ॿियो किरियो प्रयाग में, गंगा यमुना सरस्वती जे पावन मिश्रण में, चओ हरे राम। ऐं टियों किरियो जाते भगवान पढ़ाई कई, भगवान जो गुरुकुल काथे आहे? अवंतिकापुरी उज्जैन में। ऐं चौथों किरियो नासिक में। चइनि जगहनि ते उहो अमृत जी वर्षा थी, अमृत जा कुछ कण किरिया। उते ई कुंभ जो टिन टिन सालनि जे अनंतर हिकु हिकु जगह ते मेलो लॻंदो आहे। इहो तो कुंभ जी महिमा, साक्षात अमृत वरसंदो आहे। असांजे ऋग्वेद में इन जी महिमा ईंदी आहे, वेदन शास्त्रनि में, त कुंभ जे समय जेके स्नान कंदा आहिनि, केवल उन्हनि जो तन थधो न थींदो आहे, मन बि बदिलजंदो आहे, आत्मा ते असरु पवंदो आहे, उनखे नवां नवां शुभ गुण ईंदा आहिनि, वीचार ईंदा आहिनि, उनजो जीवन बदिलजंदो आहे। ऐं निश्चित ॻाल्हि आहे, कई कई करोड़े पाप नाश थींदा आहिनि जेके श्रद्धा रखी करे स्नान कंदा आहिनि। चओ हरे राम। हर हर गंगे, हरे यमुने, हरे सरस्वती, जय श्री कृष्ण। इन करे इन्हनि जे स्नान दान आदि जी एॾी वॾी महिमा आहे।